अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार। खानपुर महर में सोजरो न्यूज़ रिपोर्टर अली दोस्त गराणी मूजिब गोठ मीर पिताफी में अचानक बाह लगन सबब पोरियतन जा 4 घर सड़ी रख थी वया। फायर ब्रिगेड अमलो बर वक्त पहुंची बाह ते ज़ाब्तो आणे वरतो। गोठ मीर पिताफी में अचानक बाह लगन सबब 4 घर सड़ी रख थी वया आहिनि, जंहिंमें अल्लाह बख्श, रसूल बख्श, आसिफ अली सुमैत बंगुल पिताफी जा घर शामिल आहिनि। बाह चुल मां चिणे गुथण सबब एक घर के लगण खां पोइ बाह 4 घरनि के वुकड़े छॾियो, जंहिं सबब घरनि में अनाज सुमैत खटूं बिस्तरा तोड़े जो ॿियो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो आहे। इलाइक़े वासी वॾे तादाद में गॾु थी बाह विसाइण में मदद कई ऐं फौरी इतलाह ते फायर ब्रिगेड अमलो पहुची बाह ते ज़ाब्तो आणे वरितो, पर बाह तेज़ हुजण सबब 4 घरनि खे साड़े रख करे छॾियो आहे। मुतासिरनि सिंध हुकूमत सुमैत सरहदी वारनि खां वाहुर जी अपील कई आहे। कानपुर महर में सोजरो न्यूज़ रिपोर्टर अली दोस्त गडाणी मूजिब गोठ नज़र अली गडाणी में बादशाह खान गडाणी और खैर मोहम्मद खान गडाणी के सॾ ते गडाणी कबीले जो इजलास थी गुजरियो, जंहिंजी सरबराही आल पाकिस्तान गडाणी इतिहाद के सरपरस्ती अब्दुल्ला गडाणी कई। उन इजलास में बल्दियाती इलेक्शन बाबत सलाह मशवरा कया वया। उन मौके ते गडाणी कबीलो वॾे तादाद में शिरकत कई ऐं इहो तय कयो वियो त चीफ सरदार खैर मोहम्मद खान बादशाह खान जे हुकुम तहत हुन पार्टी के वोट ॾिनो वेंदो जेका पार्टी असांजे ॻोठनि में तरक़ियाती कम कराईंदी। उन्हनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त गुज़रियल हर इलेक्शन में असां जंहिंखे वोट ॾिना आहिनि उन्हनि को बि असांजे ॻोठ में तरक़ियाती कम कोन करायो, पर हाणे सोची समझी वोट कास्ट कबो। नाज़रीन, ॻोठ नज़र अली गडाणी में बादशाह खान गडाणी ऐं खैर मोहम्मद खान गडाणी जे सॾ ते गडाणी कबीले जो इजलास थी गुज़रियो। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब मीरपुर माथेलो में सफ़ाई वारो अमलो गुम, शहरी परेशान, म्यूनिसिपल कमेटी जी करोड़ें रुपया बजट हड़प, टीएमओ जे रिकॉर्ड रोड करप्शन, मीरपुर माथेलो शहर बेयारो मददगार, मेन बाज़ार कलवर मस्जिद लॻ नालियूं उथली पयूं। गुज़रियल 10 ॾींहनि खां सफ़ाई जो अमलो ज़ाहिर न थियो। ऑफिसर अगूर निंड सुतल नालियुनि जो पानी उथलण करे आवाम परेशान। अलावा सायो अब्बासी सोजरो न्यूज़ रिपोर्ट से ॻाल्हाईंदे चयो त असां वॾे आज़ार में आहियूं, अचण वञण ॾुखियो थी पियो आहे। स्कूल वेंदड़ ॿार ऐं मस्जिद ॾांहुं निमाज़ ते वेंदड़ निमाज़ी वॾे मुश्किलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुन वधीक चयो त म्यूनिसिपल अमलो गुम आहे, जंहिंखां मुतालबो कयूं था त जल्द सफ़ाई कराए असांजी हिन आज़ार मां जान आजी कराई वञे। मीरपुर माथेलो में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं था। बेलो मीरपुर थाणे जी हद में किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ पोरियत खां फुर। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ मुमताज़ अली कोराई खां गोठ असलम खान कोलाची वेझो रस्ते वेंदे मोबाइल फ़ोन ऐं 30,000 रोक रक़म फुर। सुञाणप ते मुमताज़ अली कोराई के सख्त ज़ख्मी करे छॾियो, वाक़ियो ज़ाती दुश्मनी ते बदल। नाज़रीन, मीरपुर माथेलो बेलो थाणे जी हद मां किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ पोरियत खां फुर। 3 माण्हू हुयासीं। अच्छा, छा थियो हुया? मोटरसाइकिल ते 2 मोटरसाइकिल हुया। अच्छा, त बोट लॻल हुया? हिकिड़े खे बोट हुयो, 2 ईअं हुयासीं। 2 मां सुञाता बोटारो मां जेको आहे कोच अकबर हुयो। अच्छा, इहो इलाइक़ो कहिड़ो हुयो? इलाइक़ो साईं चाकर खान कोलाची जे एरिया में वाह सवेंदा न कलोड़े जे मुराद असलम खान जे बोट जो पुल ते। जी जी, असलम खान वारी पुल ते हिते बस हेॾो बजरा मोटरसाइकिल ते 3 हुया, हिकु हुयो, 2 हुया। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब गोठ जलाल चाचड़ में चौपाई माल में लिम्पी स्कैन तेज़ी से पखड़जण लगी, गोठाणन में परेशानी जी लहर। गोठाणन अब्दुल रफ़ीक सूमरो, गुलज़ार अमन सूमरो, अब्दुल गफ़ार सूमरो साफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ में लिम्पी स्कैन तेज़ी से पखड़जी रही है, काफ़ी ढोर बीमार थी पिया आहिनि। हुननि लाइव स्टॉक मिनिस्टर अब्दुल बारी पिताफी ऐं लिम्पी स्कैन वैक्सीनेशन प्रोग्राम के ज़िले इंचार्ज डॉक्टर मदन लाल खां मुतालबो कयो त फौरी तौर ते टीम मोकिले चौपाई माल में पकड़ियल लिम्पी स्कैन वायरस ते कंट्रोल कयो वञे। नाज़रीन, यूनियन काउंसिल अलीबाग जे गोठ जलाल चाचड़ में लिम्पी स्कैन जा केस ज़ाहिर, गोठाणन पारां लाइव स्टॉक खाते खां वैक्सीनेशन जो मुतालबो। समूरी सिंध जी मीरपुर माथेलो में बे ईद जो ॾींहुं अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे।
मीरपुर माथेलो में बिस्मिल्लाह मस्जिद, कोटवारी मस्जिद, ईदगाह, लाइब्रेरी हाल में निमाज़ अदा कई वई। कोट काज़ी लाल बख्श कलवर पारां ईद निमाज़ लाइब्रेरी हाल मीरपुर माथेलो में गुज़रियल 100 साल खां अदा कई पई वञे, जेका निमाज़ पोइ 3 पीढ़ी खां पढ़ाई वेंदी आहे। सोजरो न्यूज़ रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे मुफ्ती काज़ी मुनीर अहमद कलवर ॿुधायो त पहिरें हिते मुंहिंजो वालिद निमाज़ पढ़ाईंदो हुयो, उन खां पोइ मुंहिंजो भाउ हाणे ईद निमाज़ जा फ़राइज़ मां पाण अदा कंदो आहियां। हुन ॿुधायो त हिते मुख़्तलिफ़ क़बीला निमाज़ अदा करण ईंदा आहिनि, जंहिंमें कलवड़, चढ़ड़, छिजण, चांडिया, खोसा ऐं ॿिया क़बीला ईद निमाज़ अदा कनि था। मीरपुर माथेलो मां सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब जिस्कम चेयरमैन असलम खैरपुरी ऐं जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि सन जे असीरनि जी आज़ादी लाइ जिस्कम जिसाफ ज़िले घोट की तरफ़ां शहीद बशीर खान कुरैशी चौक पुराणो घंटा घर आॾो बुख हड़ताल कई वई। जिस्कम अॻवान वहीद सिंधी, सना सिंधी, यासिर देसी, कामरेड मुजीब ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त गहरी साज़िश तहत सिंध जे क़ौमी तहरीक मथां अण ऐलानियल ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। उन सिलसिले में जिस्कम चेयरमैन असलम खैरपुरी मथां केस दाख़िल करे खेसि महीने खां जेल में क़ैद रखियो वियो आहे। जमहूरियत जे नाले सां आमरियत जो बदतरीन दौर हले पियो। क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे संदसि घर ॿारनि जी तज़लील कई पई वञे। सन खां वापसि ईंदड़ पुरअमन क़ौमी कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे खेनि जेल उमाणियो वियो आहे, जेको अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। अॼु ईद ॾियारे ते सिंध जे सभिनी सरवेच सूरे पुटनि सां मुहबत जो इज़हार कयूं था।